أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كان آباؤكم وأبناؤكم وإخوانكم وأزواجكم وعشيرتكم وأموال اقترفتموها وتجارة تخشون كسادها ومساكن ترضونها أحب إليكم من الله ورسوله وجهاد في سبيله فتربصوا حتى يأتي الله بأمره والله لا يهدي القوم الفاسقين. درود شريف. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا رب زدنا علما وارزقنا فهما سبحانك. मुझे मुअज़्ज़ज़ मोहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरों दोस्तों बुजुर्गों, दुनिया के अंदर कई शयूं अड़ियूं आहिनि जेके असांखे महबूब आहिनि, कई शख्सियात अड़ियूं आहिनि जेके असांखे महबूब आहिनि, कई ज़वात अहिड़ा आहिनि अड़ियूं आहिनि जेके असांखे महबूब आहिनि, पर सभ खां वधीक महबूब कंहिंखे रखिणो आहे, इहो दिलि में सवाल पैदा थिए थो। घणे खां घणी कंहिंसां मोहबत हुजणु घुरिजे। कंहिंखां सवाल कंदा आहिनि, चवंदो मां सां हुजणु घुरिजे, केरु चवंदो त औलाद सां हुजणु घुरिजे, जेको दुनिया जे पिया हूंदो उहो चवंदो माल दौलत सां हुजणु घुरिजे। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी तालीमात सां ख़बर पए थी त अल्लाह खां बाद में जेकॾहिं कंहिंसां घणे खां घणी मोहबत हुजे त उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पंहिंजी ज़ात आहे। मख़लूक़ात में सभ खां वधीक मोहबत जेकॾहिं कंहिंसां करणी आहे त उहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। ऐं अहिड़ी मोहबत करणी आहे, अहिड़ी मोहबत जेका मोहबत असां माउ पीउ खे बि नथा ॾेई सघूं, आल औलाद खे बि नथा ॾेई सघूं, मालो दौलत खे बि नथा ॾेई सघूं, न ई ॿिए कंहिंखे ॾेई सघूं था जेका मोहबत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾियूं। एॾी मोहबत ॾियणी आहे। नंबर 1, पंहिंजी जान खां वधीक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे महबूब रखिणो आहे। सभ खां वधीक इलाही दोस्तनि खे पंहिंजी जान प्यारी हूंदी आहे, पर अल्लाह जे रसूल जी तालीम इहा ई आहे त पंहिंजी जान खां वधीक मूंखे महबूब रखो। हदीस पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़े हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾु हलनि पिया। हज़रत उमर जो हथु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो हथु ईअं गॾु हुजे, नबी साईं जन हथु पकड़ो, हज़रत उमर जो वठी पिया। कहिड़ो ख़ुशि नसीबु हज़रत उमर, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथु मुबारक ॾेई करे हलनि पिया। अब्दुल्लाह बिन हिशाम रज़ी अल्लाह ताला ने फरमाइंदा क़ाल कुन्ना मअ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हुवा आख़िदुम बियद उमर बिन अल-ख़त्ताब। अब्दुल्लाह बिन हिशाम रज़ी अल्लाह ने फरमाइंदा असां नबी साईं सां गॾु हुआसीं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर जे हथ खे पकड़े करे गॾु हलनि पिया, असां सभु हलूं पिया। फ़क़ाल लहू उमर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ल अंत अहब्बु इलैया मिन कुल्लि शैइन इल्ला मिन नफ्सी। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो, अर्ज़ु रखी, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काइनात में सभ खां वधीक तव्हां मूंखे महबूब आहियो, सवाइ मुंहिंजे पंहिंजो पाण खां। मुंहिंजी ज़ात मूंखे वधीक महबूब आहे, बाक़ी जेकॾहिं केरु महबूब आहे त उहो तव्हां आहियो, बसि सभिनि खां वधीक मोहबत तव्हां सां आहे। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न उमर ईअं न चओ। वल्लज़ी नफ़्सी बियदी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया उन ज़ात जी कसम जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे, हत्ता अकून अहब इलैका मिन नफ्सिक,
तेसि ताईं तुंहिंजो ईमान कामिल न थींदो जेसि ताईं मां तुंहिंजी जान खां वधीक तोखे महबूब न थी वञा। फ़क़ाल लहू उमर रज़ियल्लाहु अन्हु, हज़रत उमर अर्ज़ कयो, फ़इन्नहु अलआन वल्लाहि लअंत अहब्बु इलैहि मिन नफ़्सी। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमाया, साईं मूंखे ख़बर न हुई, हाणे ख़बर पइजी वई। अल्लाह जो कसम, हाण खां पोइ तव्हां मूंखे नबी पंहिंजी ज़ात खां वधीक तव्हां महबूब आहियो, मूंखे पंहिंजी जान खां वधीक महबूब आहियो। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलआन या उमर, फरमाया हा उमर, हाणे तुंहिंजो ईमान कामिल आहे। ख़बर पई त पंहिंजी जान खां वधीक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे महबूब रखणो। हदीस नंबर 2, औलाद खां वधीक, वालदेन खां वधीक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत रखणी आहे। पंहिंजी जान त ठहियो, हाणे माउ पीउ खां वधीक ऐं औलाद खां वधीक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत रखणी आहे। असां औलाद जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि जी मुखालिफ़त कंदा आहियूं, वालदेन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी मुखालिफ़त कंदा आहियूं। हालांकि ईअं न करणु घुरिजे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुक़दम हुजे, औलाद ऐं वालदेन पोइ हुजनि। पर असां अल्लाह जे रसूल खे नाराज़ कंदा आहियूं, वालदेन खे राज़ी कंदा आहियूं, अल्लाह जे रसूल खे नाराज़ कंदा आहियूं ऐं औलाद खे राज़ी कंदा आहियूं। अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल, अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, फवल्लज़ी नफ़्सी बियदिही, कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे कब्ज़े कुदरत में मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही। बुखारी शरीफ में रिवायत आहे, नबी साईं फरमायो, ओ तव्हां मंझां को बि माण्हू तेसि ताईं कामिल मोमिन नथो थी सघे जेसि ताईं मां उनखे पंहिंजी औलाद ऐं पंहिंजे वालदेन खां वधीक महबूब न थी वञा। माना पंहिंजी जान खां वधीक त महबूब हुजनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पंहिंजे औलाद ऐं पंहिंजे वालदेन खां वधीक महबूब हुजनि। हिते लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे वालिदिही, वालिद जे अंदरि वालदा शामिल आहे, वलद जे अंदरि ॿार पुटु, माना हुन में धीअ बि शामिल आहे। औलाद में धीअ ऐं पुटु उन खां वधीक महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजनि ऐं वालदेन में माउ पीउ खां वधीक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब हुजनि। नंबर 3, पंहिंजी जान खां वधीक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब हुजनि, आल औलाद वालदेन खां वधीक महबूब हुजनि, हत्ता कि माल और दौलत खां वधीक ऐं काइनात जी ॿियनि शयुनि खां वधीक बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब हुजनि घुरिजनि। हदीस बाक़ा अन अनस रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अब्दुन हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन अहलिही व मालिही वन्नासि अजमईन। अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, को बि बानो तेसि ताईं कामिल मोमिन कोन थी नथो थी सघे जेसि ताईं मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे उनजे अहलो अयाल खां, उनजे मालो दौलत खां ऐं ॿियनि इंसाननि खां वधीक महबूब न बणिजी वञे। माना पंहिंजी जान खां वधीक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब हुजनि, अहलो अयाल वालदेन खां वधीक महबूब हुजनि, हत्ता के मालो दौलत खां बि वधीक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब हुजनि। साईं मोहब्बत कयूं था पिया, असां अहद कयूं था, ईमान आंदो आहे, कलमो पढ़ूं था पिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, लिहाज़ा असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सभिनीनि खां वधीक मोहब्बत आहे। पर साईं हाणे फ़ाइदो छा थींदो, समरो छा मिलंदो, उजरत छा मिलंदी? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो 2 उजरत मिलंदी, हिकिड़ी दुनिया में, हिकिड़ी आख़िरत। हदीस में दुनिया में इहा उजरत मिलंदी जो अल्लाह तबारक व तआला ईमान जी मिठाण जेका आहे न उहा नसीब फरमाईंदो, ईमान जी हलावत नसीब फरमाईंदो। असां नमाज़ पढ़ूं था, नमाज़ में सुकून कोन्हे, तिलावत कयूं था मज़ो नथो अचे। छो नथो अचे? नमाज़ जे अंदरि मज़ो आहे, तिलावत जे अंदरि मज़ो आहे, पर असांखे नथो अचे। छो नथो अचे? जो हलावत ईमान नसीब नथी थिए। हलावत ईमान नसीब थिए, इहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, मूंसां जेको मोहब्बत कंदो उनखे ईमान वारी हलावत नसीब थींदी। नमाज़ पढ़ंदो त मज़ो ईंदो, तिलावत कंदो त मज़ो ईंदो। हदीस मुबारक अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, सलासुन मन कुन्न फीही वजद हलावतल ईमान। जे माण्हू जे अंदरि 3 सिफ़तूं हूंदियूं उनखे ईमान जी मिठाण नसीब थींदी। पोइ जेको नेकी जो कमु कंदो उनखे उन मां मज़ो ईंदो। नंबर 1,
अन यकून अल्लाह व रसूलहु अहब्ब इलैहि मिम्मा सिवाहुमा। हिकिड़ो कमु इहो करे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे सभिनि खां वधीक महबूब रखे। पहिरियां अल्लाह सां मोहबत, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत। नंबर ॿियो, व अन यहुब्ब बल मरअ ला युहिब्बुहु इल्ला लिल्लाह। जेकॾहिं ॿिए कंहिं सां मोहबत रखे बि थो, के दोस्त सां, को भाउ सां, को माउ सां, को पीउ सां, को अहल अयाल सां, दोस्त अहबाब सां, माइट मिट सां, पाड़े वारे सां मोहबत अथसि बि सही, त उहा अल्लाह जी ख़ातिर हुजे, न नफ़सानी हुजे, न शहवानी हुजे, न शैतानी मोहबत हुजे, अल्लाह जी ख़ातिर हुजे। त इहो ॿियो माण्हू, ॿी सिफ़त इहा। टी सिफ़त, व इन यकरहु अन यऊद फिल कुफ्र कमा यकरहु अन युक़ज़फ़ फिन नार। ऐं कुफ्र काफ़िर थियणु एॾो नापसंद हुजे जे बाहि में किरणु नापसंद अथसि। ये टे सिफ़तूं जेके हूंदियूं न, उनजी ईमान जी मिठाण नसीब थी वेंदी। नंबर हिकु आहे अल्लाह अल्लाह जे रसूल सां मोहबत हुजे। नंबर ॿ, ॿिए कंहिंसां मोहबत करे त अल्लाह जी ख़ातिर करे। ऐं नंबर टे, कुफ़ुर खे एतिरो नफ़रत सां ॾिसे ऐं एतिरो नागवारी सां ॾिसे जेतिरो पंहिंजो पाण खे बाहि में विझणु नागवार करे थो पियो, पसंदि करे। त दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक व तआला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत जी बरकत जे करे हलावत ईमान, माना ईमान जी मिठास नसीब फरमाईंदो। आख़िरत में छा थींदो? आख़िरत जो फ़ाइदो अहिड़ो आहे जो माण्हू रोई रोई हलिया विया, अल्लाह इहो फ़ाइदो नसीब फरमाए। उहो आख़िरत जो फ़ाइदो इहो आहे त माण्हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जन्नत में हूंदो। बसि ॿियो छा खपे? हदीसूं बार कर। अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, क़ाल जाअ रजुलुन इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अनस फरमाए थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो माण्हू आयो, अर्ज़ की, फ़क़ाल या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मतस्सा। ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत कॾहिं ईंदी? हज़रत अनस फरमाए थो, हिकिड़ो माण्हू आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे ऐं अची करे सवाल करणु लॻो, साईं क़यामत कॾहिं ईंदी? क़ाल, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मा अअत लिस्साअ। क़यामत जो पुछी त अथो, पर क़यामत जी तयारी छा कई अथई? तयार आहीं क़यामत जे लाइ? क़ाल, चवणु लॻो, साईं ॿी त तयारी कोन्हे, हुब्बुल्लाहि व रसूलिही, अल्लाह सां बि मोहबत कयां थो, रसूल सां बि मोहबत कयां थो, इहा कमु ईंदी क़यामत में। ॿी का बि तयारी कोन्हे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मोहबत कयां थो, बसि। क़ाल, नबी साईं फरमायो, फ़इन्नक मअ मन अहबब्त। पोइ त तो बसि सभु खटे वञे, जंहिंसां मोहबत थो करी क़यामत जे ॾींहुं हुन सां गॾु। छा ॿुधाई कंहिंसां मोहबत थो कयां? अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मोहबत थो कयां। साईं जन फरमाए, जंहिंसां मोहबत थो करे हुन सां गॾु हूंदे, बसि ठहियो। इनखे रिवायत करण वारो हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु फरमाए, वो फरमाए तो, क़ाल अनस फमा फरिहना बअदल इस्लाम फरहन अशद मिन क़ौल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन कौल खां वधीक कॾहिं बि ख़ुशी कोन थी हुई, एॾी ख़ुशी जेतिरी ही साईं जन जो कौल ॿुधो मूं त फ़इन्नक मन अहबब्त मअ मन अहबब्त, जंहिंसां तूं मोहबत थो करे हुन सां गॾु हूंदे। इहो जुमिलो ॿुधो न, इन खां वधीक मूंखे कॾहिं ख़ुशी कोन थी जॾहिं जेका हाणे ख़ुशी थी मूंखे। छो? चए करे काल अनस फरमाए थो, पोइ मूं चयो, फ़अना अहब्बुल्लाह व रसूलहु व अबा बकरिन व उमर। मां अल्लाह सां बि मोहबत कयां थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत कयां थो, अबू बकर सां बि मोहबत कयां थो, उमर सां बि मोहबत कयां थो। अल्लाह इन जिन सां मां मोहबत कयां थो, मां उमीद रखां थो, फ़अरजू अन अकून मअहुम व इन लम अअमल बिअअमालिहिम। मां उमीद रखां थो उन्हनि सां गॾु हूंदुसि, अगरचे उन्हनि जे अमलनि जेतिरो मां अमल नथो करे सघां। क़यामत जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, हज़रत अबू बकर सां, हज़रत उमर सां, इन्हनि जेतिरियूं नेकियूं कमाइनि, मां ओतिरियूं नेकियूं नथो कमाए सघां, पर मां उन्हनि सां मोहबत कयां थो पियो, इंशाअल्लाह उन्हनि सां गॾु जन्नत जे अंदरि हूंदुसि। जेको माण्हू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत करे त उनखे समरो इहो मिलंदो दुनिया जे अंदरि, त उनखे हलावत ईमान नसीब थींदी, ऐं आख़िरत जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ ईअं नसीब थींदी जीअं ॿ आङुरियूं गॾनि, जन्नत में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ईअं गॾु। ग़ज़वा उहद जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम खे 50 सहाबी सगोरा फरमाइनि, हिते तव्हां चढ़ी बीह रहो, पहाड़ी ते टकरी ते चढ़ी बीह रहो। साईं जन फरमाए, खटियूं या हारियूं हितां लहजो न। ठीकु आहे साईं। पहिरियां जेको जिहाद शुरू थियो
मुशरिकीन खे पसपाए हासिल थी अल्हम्दुलिल्लाह ईमान वारा कटे विया मुशरिक भॻा सभु भॻा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं सहाबा किराम खे फरमाया त हाणे हिननि जो माल दौलत खणो जेको छॾे विया तलवारूं तीर घोड़ा इहे सभु कब्ज़े में कयो कब्ज़े में कनि पिया त जेके मथे 50 ॼणा बीठा न उहे उतां कुझु लही आया 9 ॼणा लथा आया 9 ॼणा बीठा आया 11 ॼणा बीठा बाक़ी सभु लही आया हाणे इहो दस्तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन करे बीहारियो जो मुशरिक जे करे भॼनि ऐं वरी फिरी इन पहाड़ जे पोयां खां अचनि ऐं अची असांजे मथां हमलावर थियनि त इहो दस्तो उन्हनि खे रोके पर साहबा किराम सम्झो त हाणे थी भॼी विया असांखे फतह नसीब थी अगरि चओ भॻा हुआ हीअं वाक़ई पहाड़ जे पोयां पहुता त हिननि साहबा किराम सम्झो त शायदि भॼी विया बसि हाणे असां लहूं लथा त हिकिड़े साहिब चयो बाबा नबी साईं फरमाया खटियूं जे हारियूं लहणो कोन्हे तव्हां लहो छो था हुननि चयो भॼी विया हाणे छा हाणे त लहणो ई आहे ॿियो को तरीक़ो ई कोन्हे असांजे ॿियो को रस्तो ई कोन्हे इन करे 39 41 साहिब सभु लथा हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु ईमान कोन आंदो हो उन्हनि सां गॾु हुयो उहुद जे अंदरि हिन मुशरिकनि सां गॾु हुयो उहो ईअं फिरी करे पहाड़ जे लश्कर खे वरी वठी आयो तेसीं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबी सगोरा जेके आहे उन्हनि पंहिंजी तलवारूं लाहे छॾियूं हुयूं ऐं पुरसुकून थी चुका हुआ पोइ हेॾां हिननि ख़ालिद बिन वलीद अची हमलो कयो त सहाबी सगोरा तयारी कोन आहे हुनजे नतीजे में 70 सहाबी सगोरा शहीद थी विया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इर्द गिर्द में 12 सहाबी मौजूद हूंदा ओड़ी महिल हाणे जंहिं महिल मथां अची बीठा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो हज़रत तलहा बिन उबैदुल्लाह जे 10 अंसारी साहिबी जन हिकिड़ो मुहाजिर साहिबी हुजे जेको मके खां हिजरत करे आयो हुजे बाक़ी 11 अंसारी साहिबी जन टोटल 12 नबी साईं जे इर्द गिर्द जन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया केरु आहे जेको मुक़ाबले में अॻियां बीहे मुंहिंजे हज़रत तलहा बिन उबैदुल्लाह उथे साईं मां तो अॻियां अचां नबी साईं फरमाया तूं वेह अंसार मां गिरदो हुते अंसार मां हिकिड़ो उथी बीठो साईं मां विढ़ंदुसि साईं ने फरमाया अॻियां अची बीह उहो विढ़ंदो रहियो उहो शहीद थियो नबी साईं फरमाया केरु थो थिए हज़रत तलहा उथी बीठो नबी साईं फरमाया तूं वेह अंसार हिकिड़ो ॿियो थिए साईं मां थो साईं ने फरमाया अॻियां अच उहो अॻियां आयो विढ़ंदो रहियो इहो बि शहीद थी वियो वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हाणे केरु थो अचे तलहा चयो मां साईं जे फरमाया पोइ हिते थी वरी अंसारी आयो वरी इहो विढ़ंदो रहियो अहिड़ो विढ़ंदो इहो बि शहीद थियो हिकिड़ो थियो ॿियो थियो टियों थियो हथा की 11 जा 11 अंसारी साहिब शहीद थी विया पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां थोरो बि मुशरिक खे वेझो अचणु कोन ॾिनो आख़िर में हद तलहा खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तलहा हाणे उथी थो फरमाया हाणे उथां थो मां कुर्बान थी वेंदो पर साईं मुशरिक खे तव्हांजे सां वेझो न अचणु ॾींदुसि हद तलहा बीठो रहियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तलहा में एतिरी ताक़त हुई जेतिरो 11 साहिबनि में हुई अंसारनि में एतिरी हिन अकेले में ताक़त हुई हुननि सां विढ़ंदो रहियो ऐं बिल आख़िर उहो ज़ख़्मी थी किरियो ऐं शहीद थी वियो जिस्म ते 70 खां वधीक ज़ख़्म लॻल आहे हज़रत तलहा रज़ियल्लाहु ताला अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त उहुद जो मार्को जेकॾहिं केरु खटियो त उहो तलहा बिन उबैदुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु खटियो उन बि साईं जी हिफ़ाज़त में बीठो रहियो हथा की अलाह खे प्यारो थी वियो जेकॾहिं मार्के में विढ़ियो ऐं सही नमूने सां हक़ अदा कयो त तलहा बिन उबैदुल्लाह हक़ अदा कयो इन्हनि सहाबा किराम खे पंहिंजी जान खां वधीक मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पसंदि हुयो ऐं महबूब हुयो जो पंहिंजी जान जी बि परवाह न कई माल दौलत अहलो अयाल ॿार बचा परे जी ॻाल्हि आहे पंहिंजी जान जी बि परवाह न कयूं ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कुर्बान थींदा हुआ अल्लाह से असांखे बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अहिड़ी मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह ईमान जी ज़िंदगी ईमान थे मौत नसीब फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि